सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। हैदराबाद सिंधु दरिया के कुदरती वहकिरे की बहाली और सिंध में पानी की मुसलसल अणाहठ खिलाफ़ काल पाकिस्तान फिशर फोरम तरफा स्टेट बैंक का प्रेस क्लब हैदराबाद ताईं पानी की खोट खिलाफ़ सूबाई एहतजाजी रैली के उन्वान हेठ एक वही रैली कढी वई। रैली में सिंध के मुख्तलिफ़ ज़िलनि कराची, ठठो, सिजावल, बतीन, उमरकोट, सांगढ़, हैदराबाद, जामशोरो, लाड़काणू, जैकबाबाद, सखर और ॿियनि ज़िलनि खां हज़ारनि जी तइदाद में पाणी खोट मुतासिरनि शिरकत कई। एहतजाजी रैली में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग पिणु शामिल हो, जेके सिंधु दरिया जे कुदरती वहकिरे जी बहाली ऐं सिंध में पाणीअ जी सख़्त अणाहठ खिलाफ़ निटाइण उस में उभ ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। सूबाई एहतजाजी रैली स्टेट बैंक का पाकिस्तान फिशर फोरम के मरकज़ी चेयरमैन मेहरान अली शाह, सीनियर वाइस चेयरमैन यास्मीन शाह, वाइस चेयरमैन नूर मोहम्मद तैमूर, जनरल सेक्रेटरी रमज़ान मला और ॿियनि जी अॻुवाणी में शुरू थी प्रेस क्लब हैदराबाद पहुती, जिते हज़ारे पानी खोट मुतासिरनि के खिताब कंदे पाकिस्तान फिशर फोरम के मरकज़ी चेयरमैन मेहरान अली शाह चयो त पाकिस्तान फिशर फोरम समाजी तहरीक है जेका सम्झे थी त सिंधु दरिया सिंधी माण्हुनि जो जियापो आहे। चयो त सिंध जेको दरियानि जे देश तौरु सुञातो वेंदो हो, अॼु उहो देश वीरान ऋण वांगुरु लॻी रहियो आहे। असां सिंध वासियुनि खे ॿुधाइण था घुरूं त पाकिस्तान जी रियासत ऐं हुकुमराननि सिंधु जे फितरी वहकिरे खे डेमनि जे पोयां क़ैद करे सिंधु दरिया खे सुकाए मौत कंदीअ पहुचाए छॾियो आहे, जंहिंजे नतीजे में सिंध की ज़राअत तबाह थी वई है। उन खां सवाइ सिंधु के किनारनि ऐं डेल्टाई इलाइक़े की ज़राअत, माहीगिरी ऐं तिमिर जा ॿेला भी तबाह थी विया आहिनि। इन मौक़े ते पाकिस्तान फिशर फोरम सिंधु दरिया के कुदरती वहकिरनि बहाल करण जो समेत सिंध के पंहिंजे हिस्से जो पाणी जो मुतालबा पेश कया है। हिकु, सिंधु दरिया के इंसानी ज़ात वारी हैसियत वारो कानूनी हक़ ॾिनो वञे। दरियाउनि ख़ासि करे सिंधु दरिया के बहाल कयो वञे, जेको मुंड खां पुछड़ ताईं ज़िंदा रही पंहिंजी मौज मस्तीअ में वहंदो रहे, त जीअं दरिया महफ़ूज़ थी सघे, दरिया जा माण्हू महफ़ूज़ थी सघनि, माण्हुनि जो रोज़गार ऐं दरिया जी माहौलियात महफ़ूज़ थी सघे। कोटड़ीअ खां हेठि 35 मिलियन एकड़ फुट पाणी छॾे सिंधु दरिया जी माहौलियात ऐं डेल्टा खे बचायो वञे। सिंधु दरिया ते को बि टेम न ॾियो वञे। सिंधुअ जे नालियुनि, वाहन ऐं केनालनि जी पुछड़ीअ जे आबादगारनि खे इंसाफ़ ऐं बराबरी जे बुनियाद ते पाणी मुहैया कयो वञे। इंडस डेल्टा खे बहाल करे माहीगिरनि रोज़गारनि खे हथी ॾिनी वञे। सिंधु दरिया जा समूरा कुदरती वहकिरा बहाल कया वञनि। सिंधु दरिया मां निकिरंदड़ समूरनि वाहन ऐं चैनलनि जी खोटाई करे उन्हीअ में आबादी जे हिसाब सां पाणी छॾियो वञे ऐं उन्हनि वहकिरनि जी वेकर वधाई वञे। सिंध जे पोछड़ वारनि इलाइक़नि ताईं वाहन जी खोटाई कराए गैरकानूनी वाह बंदि कया वञनि। सिंध जे पोछड़ वारनि इलाइक़नि में वाटर जा हथरादू टोड़ियल मोगा बंदि कया वञनि। सिंध जे पोछड़ वारनि वाहन खे पको कयो वञे। सिंध जे पोछड़ वारनि इलाइक़नि जे वाहन मां वहंदड़ वाटरनि जा मोगा स्टील पाइप लॻाए बंदि कया वञनि। सिंधु दरिया के पेट की ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बाअसर माण्हुनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे उन में थींदड़ आबादी ख़त्म कराई वञे। सिंध जे वाहन तां लिफ्ट मशीनूं बंदि कराए पाणी की चोरी बंदि कई वञे। नामंजूर, तालिबान